जेडीए अॻवाननि सरदार आशिक अली ज़ौर, फारूक अहमद मलिक ऐं ॿियनि दादू प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आम इलेक्शन जे दौरान जेडीए जे अॻवाननि भरपूर नमूने पीपी जे उम्मीदवारनि खे शिकस्त ॾिनी, पर अफ़सोस असांजे उम्मीदवारनि खे हथ सां हारायो वियो। पर इलेक्शन खां पोइ हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत इंतकामी कार्रवाइनि ते लही आई आहे। पीपी जी हुकूमत हर जेडीए जे अॻवाननि जी रस्ता रोक करे रही आहे ऐं उन्हनि जे मथां हथ ठोकिया कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे हिरासां करे रही आहे, जेको अमल पीपी जो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हुननि चयो त मुर्तज़ा जतोई जे कराची वारे घर ते राति जे टाइम ते 50 खां वधीक पुलिस मोबाइलनि में सवार सिविल ड्रेस में हथियार बंदनि ऐं पुलिस एहलकारनि बिना सर्च वारंट जे घर में दाख़िल थी मुर्तज़ा जतोई जे ख़ानदान खे हिरासां कयो वियो आहे। औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो वियो, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। हुननि चयो त पीपी जूं अहिड़ियूं हथ ठोकियूं कार्रवायूं ऐं कूड़ा केस असांखे झुकाए नथा सघनि। जेडीए अॻवाननि पीर पागारो खां मुतालबो कयो त ईद खां पोइ सिंध में एहतजाज जी कॉल ॾियो त दमादम मस्त कलंदड़ थी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।